अवललाहुली मालाल मजोधणी अवललाहुली मालाल मजोधणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवली उन्हनि खे जिनी सुख नाहे को चारण से चइजन जिनी सुख नाहे को चारण से चइजन रुञ राह पुछन कुल्हन मथे कीन राह सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुम्बस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ही न करे सभिनी संदड़न खे प्रोग्राम रामू राधा जे तरफा भी अवां सभिनी के भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो खुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलन जिया मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो खुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं ही जेको अॼोको ॾींहुं हुजे छंछर ऐं आचर जेको ईद खां पोइ असांजो ही ॾिहाड़ा जेके हुजनि न सो ईद जे रंगनि में असां सां गॾु हुजूं वरी ईद खां पोइ जा टे ॾींहं अवां सां गॾु हुजूं अॼु वरी ईद खां पोइ जो जेको पहिरियों हफ़्तो हुजे उन में बि वरी जेको हुजे जो हाल हुजे सो पेस प्रिया नाल हुजे रामो इरादा अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि सो ही जेका मौसम हुजे हिन में लाबारा बि थींदा हुजनि हिन में माण्हू फसल जी ॿी बि तयारी कंदो हुजे पर पाणी जो मसइलो वॾो हुजे असांजी सुवारी सिंध सां त पुछड़ी वारा जेके माण्हू हुजनि पोइ मुहाणा हुजनि मारू हुजनि मालवंद माण्हू हुजनि तोड़े हिन धरतीअ जा माण्हू हुजनि जेके पाणी न सिंधूअ जो पीअंदा हुजनि उहे न सिक ऐं ओसीड़े में हुजनि त सिंधू कॾहिं ओज में ऐं पंहिंजे मौज में ईंदो हुजे सो इहो फ़िक्र बि हुजे इहो ज़िक्र बि हुजे हर वक़्तु मारवड़नि जे सिंध वासियुनि जे या लबनि ते या वाई हुजे त सिंधू असांजो वहे सिंधू असांजो जेको मौज में वहंदो हुजे त असांजा मारवड़ा सांगीड़ा ख़ुशि थींदा हुजनि फसल थींदा हुजनि तॾहिं वञी मारवड़नि में ख़ुशहाली ईंदी हुजे सराही थींदी हुजे न त मारवड़ा तव्हां ॾिसो त उन्हनि जे तन ते पूरा कपिड़ा बि न हुजनि अघ ई एतिरो जेतिरी असां वटि गुरबत हुजे ॾुखियायूं एतिरियूं हुजनि जो माण्हू पाणी जी खोट थींदी हुजे पोइ त वरी जेको हुजे असांजा इहे ग़रीबड़ा सांगीड़ा मारवड़ा झांगीड़ा इहे त वीचारा पोइ अघ ई परेशान हुजनि सो अहिड़ो दौर हुजे हड़ी महांगाई लॻी पई हुजे ऐं उहो चवंदा हुजनि त जिते अण बराबरी हुजे उते हिकिड़ी तालीम न हुजे हिकिड़ी वेहक न हुजे हिकु माण्हूअ खे हिकु जहिड़ो मान न मिलंदो हुजे हिन जे करे पोइ उते जिते माण्हू पंहिंजे तन ते कपिड़ो न पाए सघे जिथे बालक न पढ़ाए सघे जिथे ॿ वेला पूरा मानीअ जा न खाई सघे जेको पंहिंजो अझो न अॾे सघंदो हुजे जेको पंहिंजे अझे में रही न सघंदो हुजे जंहिंखे पंहिंजो पट न मिली सघंदो हुजे त उन्हनि वटि जॾहिं इहा ॾुखियाई हूंदी मज़दूरी न हूंदी महिनत न करे सघंदा हुजा उन्हनि खे को वसीलो न मिलंदो हुजे त उन्हनि जेको हुजे उन्हनि जी ज़िंदगी जेका हुजे अञा ई माना जेका हुजे ॾुखी थी पवंदी हुजे पोइ इहे अखियुनि मां लुड़क जेके हुजनि कतारूं करे वहंदा हुजनि सो हाणे असां पाण परेशान लॻा पिया हुजूं सो असां त हिन उमेद में हुजूं त इहो सिंधू असांजो ईअं मौज ऐं ओज में वहंदो हुजे ऐं इनशाला उहो वहंदो ज़रूरु वहंदो हुजे सो अॼु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुका हुजूं पूरो जेको भलारो महीनो हुजे उन में बि अव्हां जेके हुजनि सो घणेई इबादतूं कयूं हुजनि रियाज़तूं कयूं हुजनि सफ़र जारी रखियो हुजे सिंधूअ लाइ पंहिंजी ॻाल्हि हर वक़्तु उन में बि रखी हुजे सो इहो मालिक साईं सभिनी जो उन सां अलावा हे मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उते अव्हां ईद जा रंग ॾिसी सघंदा हुजो ही प्रोग्राम उते ॾिसंदा जेके बि असांजा मेहरान टीवी जा प्रोग्राम हुजनि मेहरान टीवी इंटरटेनमेंट ते वञी ॾिसंदा मेहरान हुजे सुबह मेहरान हुजे लाॾा हुजनि लोक हुजनि गीत हुजनि ईद स्पेशल प्रोग्राम हुजनि जा रामू राधा जो ही चटपटो प्रोग्राम हुजे उहो अवां ॾिसी सघंदा हुजो मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते हा सो उन सां गॾोगॾु वरी लाइव अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुका हुजूं इहो नंबर अव्हांजे टीवी ते हलंदो हुजे असांखे फोन कॉल कंदा हुजो रामू राधा अवां सभिनी जे फोन कॉल जे इंतजार में बीठा हुजनि त पहिरें ख़ुशि नसीब कहिड़ो हुजे जेको रामू राधा जे प्रोग्राम में पहिरीं कॉल करे शामिल थींदो हुजे सो अञा अॼु खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं हुजनि हाल वाल थींदो हुजे अव्हां सां फोन कॉल ते
फेसबुक ते बि अव्हां ॾिसी सघंदा हुजो, उते बि अव्हां वञी करे ॻाल्हि करे सघंदा हुजो, लिखी सघंदा हुजो, शेयर करे सघंदा हुजो। पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो उहो असांखे लिखी मोकिलींदा हुजो, हिते वरी असां अव्हां जा नाला शामिल कंदा हुजूं। सो ज़रूरु हिक ॿिए सां इहो जेको राब्तो हुजे, हिक ॿिए जी ॻाल्हि ॿुधी सघूं, राब्तो जोड़े सघूं। सो इहे जॾहिं सभु माण्हू हिक ॿिए सां राब्ते में रहंदो हुजे, हिक ॿिए जी ॻाल्हि मुहार ॿुधंदो हुजे ऐं ॻाल्हि खे ॿुधी गौर कंदो हुजे, तॾहिं वञी जेको हुजे असां जेको हुजे कुझु थी सघंदा हुजूं। सो वॾड़ा बि ठीकु हुजो, नंढड़ा बालक बाबा तव्हां बि ठीकु हुजो, बालक बि ॾाढा सुठा हुजनि, ॾाढा सौर रखंदड़ हुजनि, हुननि पंहिंजो इम्तिहान ॾेई छॾियो हुजे, इम्तिहान में ॾाढो हुननि क़ाबिल महिनत कई, क़ाबिल बणिया हुजनि। के बालकड़ा जेके हुजनि उहे स्कूलनि ॾे वञण शुरू थी विया हुजनि, किन जा वरी जेको हुजे हे किताब, पोइ हे पेनियूं, पोइ हे जेके हुजनि कमाइया हलंदा हुजनि, सो इहे आस्ते आस्ते सभिनी जा पूरा थी वेंदा हुजनि, वरी सभई ॿार इहे कतारूं करे स्कूल ॾे रवाना थींदा सो हुजनि। इहा ख़ुशहालीअ जी निशानी हुजे, जॾहिं स्कूल ॾांहुं ॿारु वेंदो हुजे त इहो असांजो आईंदो हुजे, इहो असांजो मुस्तक़बिल हुजे, इनखे बहितर कंदा हुजो, बहितर तालीम ॾींदा हुजो, तरबियत ॾींदा हुजो, शऊर ॾींदा हुजोसि, ॾुखे सुखे वक़्त जी ॻाल्हि हुन सां शेयर कंदा हुजो। पंहिंजे पेट में बुख रखी करे पंहिंजे ॿार खे तालीम ॾींदा हुजो, उनखे हुनर ॾींदा हुजो, उनखे सुठी तरबियत ॾींदा हुजो, तॾहिं वञी जेको हुजे अव्हां सघारा थींदा हुजो। सो हाणे प्रोग्राम जे शुरूआत में ऐं पहिरियों प्रोग्राम वरी असां अव्हां सां लाइव कचहरी कई हुजे ईद खां पोइ, सो चवंदा हुजनि त पहिरीं अहिड़ी का वाई अहिड़ो को ज़िक्र अव्हां जे नाम कंदा हुजूं, रूह खे राहत मिलंदी, रूह खां पोइ उन खां पोइ दुनियादारी बि ज़रूरु कंदा हुजूं। सो लतीफ़ साईं जी वाई हुजे त वाग धणी तुंहिंजे वस, आऊं का पाण वहीणी आहियां, वाग धणी तुंहिंजे वस। वाई ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंदर निमाणी, आहियां निंदर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो। हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं, पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो, पोइ असांजूं अदियूं हुजनि, भेनरूं हुजनि, नंढड़ा बालकड़ा हुजनि, चाचा हुजनि, मामा हुजनि, नाना हुजनि, ॾाॾा हुजनि, तव्हां सभिनीनि खे राम राधा प्रोग्राम में भलीकार हुजे। हलो 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 अदा छा हाल आहे, केरु कहिड़े शहर खां भा? गुलाम हैदर सोलंकी ॻाल्हायां थो, मीरपुर बठोरे खां। गुलाम हैदर सोलंकी मीरपुर बठोरे खां। अदा छा हाल हुजे, ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं बहार हुजनि? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे, प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, मेहरान टीवी जा रंग ॾिसंदा हुजो। जी हा, प्रोग्राम ॾिसंदा, तमामु सुठो लॻेव। प्रोग्राम ॾिसंदा हुजो, सुठो लॻंदो हुजे। ईद जा रंग ॾिठा हुजनि मेहरान टीवी जा? जी हा, ॾिठा हुजनि, कीअं रंग लॻा हुजनि अदा? तमामु सुठा लॻा। अॼु को मसरूफ़ लॻो पियो जी ज्यादा? जी हींअर मुंहिंजो का मसरूफ़ियत हुजे छा दा? जी हा, मसूर होटल आहे आओ ॾाढो बठोरे। वॾी महिरबानी। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अव्हां जा, मोहबतूं हुजनि अव्हां जूं, तव्हां राम राधा खे ॾिसंदा हुजो, फोन कॉल कंदा हुजो, कुर्ब हुजनि मिड़नी जा। सो हाउंटल ते वेठो जी, हिन करे पुछो मैं मुंहिंजो ग़रीबनि जीअं आवाज़ करंदो हुजे, ॿियो वेठो सोचींदो हुजे त छा ॻाल्हायां, हर वक़्तु हर प्रोग्राम में शामिल थींदो हुजे, माण्हू सबूं सां ईंदो हुजे त करे ॻाल्हाईंदो हुजे, कड़को करे ॻाल्हाईंदो हुजे, ख़बर पवंदी हुजे त मैदान में माण्हू को पहुतो हुजे। हा, सुबुह सां बसि मोह राधुल जहिड़ो कयो ईंदा हुजो त बसि ख़बर पइजी वेंदी हुजे त तव्हां जहिड़ो मोह करे था जो असांजो मोह
मोह को मिड़ेड़ो हुजे मुंह चो गाए वजा मोह तो करे जो तॾहिं सकेड़ो हुजे मसाला ॿियो को जॾहिं हिचां थो हुजे पंहिंजी तारीफ़ दाणे हर को करे को कुतो बिलो बि करे छॾे मुंह तुंहिंजी चई हुजे हाणे मूं तुंहिंजी तारीफ़ कई हुजे चवंदा हुजे राधल जहिड़ो मोह मतिलबु सम्झंदी हुजां माई तूं सुब चवंदा न हुजनि के हण धीअ के सिखंदी हुजे नुंहुं तो तारो कम बि उहो हुजे माई हरू भर तूं त अटे मां माई, निकिरंदी माई। हुजे माई हरू भर अटे माई मां माई न निकिरंदी हुजे मुंहिंजो नालो राधल राणी हुजे पोइ सबू सबू राधल चवंदी हुजे सच यार भली लॻंदो हुजे मच हा मूं त चयो त बाबा सुबुह सां ईंदा हुजो त राधुल जहिड़ो मोह करे ईंदा हुजो त उन में कहिड़ी ग़लति ॻाल्हि थी हुजे मूं सम्झंदी हुजां सभु सम्झंदी हुजां हल जेको हिसारो करी न उहो राधल सम्झंदी हुजे चवंदा हुजनि कि चरियो ॻाल्हि करे छॾे सियाणो सम्झी छॾे हाणे कम उहो हुजे हाणे पाण खे सियाणो करे छॾियो हुजे पोइ बाक़ी हरू भरू न ॻाल्हि जो मोह न सुर न को गाटो ॿटरी ॿाहिरि हुजे जहिड़े हुजे वॾो जहिड़े हाल में हुजे माण्हू खिलंदो फिरंदो हुजे माण्हू ईअं छो करे त जीअं असां हमेशा हूअं ई खिलूं ॾुख हुजे दर्द हुजे तकलीफ़ हुजे हिते पंहिंजे नाज़रीन जे साम्हूं अचूं हा। त हे खिलंदा हुजूं हा तूं खिलंदी हुजे तूं पोइ खणी कहिड़ी बि तकलीफ़ हुजे हाणे तूं ॿ टे ॾींहं हीअं थोरो तूं थोरो चवंदी हुजे सियाणी हुजे दिमाग़ ॿ टे ॾींहं मारवड़नि सां हीअं थोरो सेर सफ़र में तूं गॾिजंदी हुजी थोरो इहो त हलंदी हुजी त पोइ वरी तूं हलंदो ई न हुजे इहो घर हा इहो रामण इहा ई राधल ॾोकड़ केरु ख़र्च कंदो हुजे पंध 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 हा हा अहिड़ी गर्मी हाणे थी हुजे जो हाणे त कां जी अखि निकिरी हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम मौला अली सलाम मदद अली छो वड़ना जो ऐ ॾिस मुंहिंजो खिलण हुजे त सेब खिलंदो वाह भाऊ वाह बस तुंहिंजो खिलण मन अहिड़ो हुजे वाह न, ॾाढो भलो खिलियो हुजे इहे 20 रुपया ईद जी ख़र्ची तुंहिंजी थी हुजे न टहक तां न न अहिड़ी ॻाल्हि न हुजे अलाह साईं कंहिंखे ॾेई छॾींदो हुजे बेटा न न खिलण तां ॿियो वाह दवा मिठी खुली हुजे या अदी अंसा कोसो कराईंदो हुजे गुलशन अदी गुजराती का तव्हांजो पुरानो कॉलर भाउ ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे चङो भलो तबियतूं बहार हुजनि सभु ख़ैर लॻो पियो आहे सभु सॼी संगत प्यार लॻी पई आहे असांजी रामन भाउ इन फिक्रनि ते मिलनि ते था हलूं माशाअल्लाह आओ हा सभई दोस्त मिलनि ते लाइफ मुंहिंजा पुॼी विया आहिनि हाओ हा हा सो कीअं हुजनि रंग हदीस जी मौसम कीअं हुजे होटल कीअं हले इहो कारोबार कीअं लॻंदो हुजे होटल VIP हले जो अॼु जी मौसम VIP लॻी पई आहे थधड़ी हवा हले पई छा वाह 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 ख़ुशि हुजो सभिनी खे सलाम ॾींदा हुजो सभिनी खे सलाम ग़रीब जो गौर तोखे नाज़िम करणो आहे बेटा इहो अॼुकल्ह ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदो हुजां ज़रूरु वॾी महिरबानी मूं ईअं कयो न तूं बि ईअं आई हुजी ईअं टहकंदी खिलंदी तरह चइजां माण्हू जो भलो हुजे हा खिलण सां माण्हू जो रत वधंदो हुजे हा हा ईअं त हुजे ईअं वरी ॾिस खिलण ते बि कलाम हुजे न इहो त चवंदा न हुजनि कंहिंजो खिलण खारी कंहिंजो रोअण राहत रत वधी हुजे अंधी हा रत वधी हुजे वधी हुजे हा, हा। घणो वधियो हुजे हलो अस्सलाम वालेकुम रमण ईद मुबारकूं वालेकुम सलाम ख़ैर मुबारकूं अव्हांखे बि गुज़िरियल ईद जूं मुबारकूं ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो चङा भला कहिड़ो मुंहिंजो भाउ कहिड़े शहर खां फकीर धणी भाई चाचो गुलशन मेमार कराची फ़कीर साईं ख़ुशि हुजो चङा भला अल्हम्दुलिल्लाह कीअं वक़्तु गुज़रे कीअं दुनिया में उथण वेहण हलंदो हुजे बचड़ा ॿार ठीकु हुजनि अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि सभु ख़ैर जो हाल पेश पिरिया नाल अव्हांजे साम्हूं हुजऊं हर वक़्तु जहिड़ो बि वक़्तु हुजे उन में असां हलंदा सां गॾु हुजनि पोइ मुर्तज़ा ॾाढा कलाम आहे ईद जे हिसाब सां आओ त ईदूं त आयूं आओ उहे ईद कलाम आहे हिकिड़ो आओ पोइ को थी वञे ज़रो भला ॿुधाईंदो हुजी
वाह वाह तेरी तुझे पसंद ले मुझे बदल में दीदू वाह वाह हो फिरी तुझे पसंद ले मुझे बदन में दीदू वाह वाह हो दिल जो में दू मता का पूरी थियनी ओ ला ला ओ अल्लाह वाह फकीर साईं वाह 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 ओ सजन तू न आए वरी ईद आई अथई चोवला जे कॾी देर लाई सजन तू न आए वरी ईद आई वाह 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 फकीर तुझे अचिया अचो ईद कन्या तुझे अचिया अचो ईद कन्या तुझी अचण सां तुझ अचण सां दुखो यूं ॾिसन आओ दुखो यूं ॾिसन हा सजन तू न आए वरी ईद आई फिरे तो न आए वरी ईद आई वाह फकीर साईं वाह 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 छॾे दरबिया दोस्त लॻुस तो जनारे छॾे दरबिया दोस्त लॻुस तो जलारे मिलो मरत गासां पिरी कौन पारे मता मुख तुम्हारे मता मुख तुम्हारे ही जान भी जुदा ही वो जान भी जुदाई सजन तू न आए वरी ईद आई साईं उहे सजन न आया ईद त आई बस ईद गुज़री वई ईअं चवंदो ईद गुज़री वई आया बि न ईद गुज़री वई ईद गुज़री वई इहो दोस्त न आया वरी हयाती हुजे त ईद ईद हुजे बाबा हयाती जा मेला इहे ॾुख सुख ज़िंदगियूं मोहबतूं मेला इहे क़ाइमु रहंदा इहे हलंदा रहंदा हुजनि बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे सही फकीर साईं ॿियो त ख़ैर न बचड़ा ठीकु दुआ 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 अलहमदुलिल्लाह खैर लॻो पियो अल्लाह खे हवाले बि ख़ैर करे अवांजे बचनि ॾे अवांजे टीम ॾे अवांजे प्रोग्राम ॾे वाह वाह सो अवां बि दुआ कंदा हुजो फ़क़ीरनि खे ऐं सुवारे सिंध जे पंहिंजे मारूड़नि लाइ दुआ घुरंदा हुजो पंहिंजे सिंध लाइ हर वक़्तु ॻाल्हि कंदा हुजो ईअं वीचारींदा हुजो ईअं लफ़्ज़ चवंदा हुजो उन लाइ बि हर वक़्तु इहा ॻाल्हि हुजे या दुआ हुजे लबनि ते वॾी महिरबानी हुजे ऐं असांजूं दुआऊं त हमेशह सॼे आलम जे लाइ हुजनि हा सो असां सुवारी सिंध ते भेटाईअ जे नगरीअ ते बीठा हुजूं त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी सो सही ॻाल्हि हुजे त ॾुखियाई त असां वटि बि हुजे पर दुनिया में बि दुआऊं थींदा हुजनि अहिड़ो त माण्हुनि मां इंसाननि मां इंसानियत हिकिड़ा माण्हू चवंदा असां में वॾी इंसानियत हुजे सबक़ बि ॾींदा हुजनि वरी उते ॾिसो त ईअं दूहे जी ऐं इहा रुगो ख़ुशबू ईंदी हुजे त इंसान ज़ात खे इंसान न सम्झंदा हुजनि पर पोइ बि भेटाई साईं हिन धरतीअ तां वेही पूरे आलम खे दुआ कई हुजे त आलम आबाद हुजे सो उन्हनि जे करे असांजी इहा सुवारी सिंध बाबा बाबा ॿिए लाइ दुआ कंदा हुजो त दुआ अव्हां खे मिलंदी हुजे सो इहा भेटाई साईं त वाह जी दुआ करे छॾिजे सच पुछो त दुनिया जा माण्हू आओ बिल्कुलु सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े सुहिणे कलाम ॾे सो हिन नौजवान फरमाइश कई हुजे वॾे वक़्त खां इहो कई आहे जेका काफ़ी कलाम हलियो बि न हुजे ओ ग़रीबनि जो गोर तोखे लाजम करणो सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं
हंदे हुस्न वारन जो हो मुंहुं ॾिसण त सबाबा। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चंदो हुजां वादीअ महराण जे सुवारे सिंध जे सभिनी सांगीड़नि मारवड़नि जांगीड़नि खे ॾोथीड़नि खे सभिनी खे जेके ॾुख सुख में हौसले सां पंहिंजी ज़िंदगी जीअंदा हुजनि अॻिते वधंदा हुजनि ॿिए जे लाइ सुख कंदा हुजनि ॿिए जी ॻाल्हि अॻिते वधाईंदा हुजनि मारवड़नि जांगीड़नि जी ॻाल्हि अॻिते वधाईंदा हुजनि पंहिंजे सिंधू दरिया जी ॻाल्हि अॻिते वधाईंदा हुजनि उन्हनि सभिनी साञा वंदनि खे सिक भरियो हिकु दफ़ो ॿीहर सलाम हुजे साल ऐं जित दुआ जो हुजे कि साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जो पंहिंजे सिंध जे मारूड़नि जी पंहिंजे दरिया जी पंहिंजे धरतीअ जी पंहिंजनि माण्हुनि जी अव्हां हर वक़्तु ॻाल्हि कंदा हुजो। हलो 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 रामू राधा क्या हाल है? ईद मुबारक। बाबा ख़ैर मुबारक छा हाल हुजे ठीकु हुजो चङा भला दुनिया खे ॿुधाइण लाइ पंहिंजो नालड़ो खणी जजो ॿाहिरां जोड़े जो ॿियो छा हाल हुजे ठीकु हुजो चङा भला आयो गानो तो बता बहुत ज्यादा ते आया। हा हा आंगण ते आया ज़रूरु महिमान आया हा महिरबानी। कुर्ब कुर्ब ॿियो वॾी सभु महिरबानी ख़ैर हुजे अदा ख़ुशि हुजो। अधो वियो हुजे हलियो अधो आयो हुजे कलाम जो चई त सॼो रमज़ान में इहो कलाम कोन ॿुधायो हुजे इन करे हाणे इहो ॿुधायो कहिड़ो हुजे मुंहिंजे अङण ते आया ओ आया आया मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो हुजे छो तूं भला इहो चवंदो हुजे मां हिते हुजां हा के बापू ॾे टिकट वठंदी हुजां जड़ी हित तड़ी जड़ी चवंदा न इहो मूंखे ॿुधाईंदो हुजे जड़ी घर तड़ी घर भला इहो भाऊ रहंदो किथे हुजे भाऊ सिंध में रहंदो हुजे न कहिड़े पासे ॾे रहंदो हुजे न के ॿियो को कलाम वणे ई कोन बसि हर माण्हू जे पंहिंजी इहा बि ॻाल्हि सही आहे पंहिंजी ॻाल्हि न हुजे या दोस्त हुजे हा मां सम्झंदी हुजां इहो असांखे दोस्त ॾींदो हुजे न न इन में दौंस हाणे असांखे भला इहा ई फरमाइश भला असांखे दौंस छा जी ईंदी हुजे असां कहिड़ा अॻिले वॾा माण्हू ईंदी हुजे हा तूं हाणे जनानी हुजी हाणे तूंखे त हाणे चवंदा न हुजनि के का ॻाल्हि माण्हू खे न वणंदी हुजे अलाए छो न वणंदी हुजे असां चवंदा 10 भेरा 20 भेरा 40 भेरा चवंदा हुजो इहो जीअं कलाम हा हा इन में कोई मसालो हुजे त हिकिड़ो माण्हू फोन कॉल करे हाल वाल कहिड़ो कलाम मुंहिंजे अङण ते आया ओ टिकट वठंदी हुजे तूं रेल जी छो वठंदी हुजे इहो कलाम वरी तूं हिते कन ते हथ रखी गई कहिड़ो मासी माई भागी जो तूं पोटो हुजे थर जी हुजे मासे हुजे बाबा इहो पाण वेंदा हाणे औरते हुजे बेकार कंदी अॼु जो विधी हुजे रात धुले न हा वरी ईंदी बि 8 ॾींहंनि खां पोइ हुजे हूअं ईद खां पोइ आई हुजे केतिरनि ॼणनि खां सभु ॾिसंदड़ बीठा हुजे न ईद ते बि रात धुले गॾु हुजे ईद जे ॾींहुं गॾु हुजे ॿिए ॾींहुं गॾु हुजे 3 ॾींहं गॾु हुजे अञा तोखे बरो हुजे माई जड़ी अॼु त छितनि जी खाधल लॻी पई हुजे कीअं न मां तुंहिंजी खाधल न हुजां हा जड़ी पाड़ पटी तूं अॼु सुबुह सुबुह छिते जी अञा त तो कोन आयो हुजे सो पाड़ पटी सुबुह सुबुह छिते जो माण्हू बचंदो हुजे न भागा तो जो न बचे हल वरी जो तूं मथे में लॻी हुजी त दुनिया जहान हिकु पासे हीअ हिकिड़े पासे हुजे इहा ॻाल्हि हुजे हा न लखे माण्हुनि जी माण्हू ॻाल्हि ॿुधी इहा वञे पर ॻाल्हि हुजे हाणे लॻी वरी रात धुले हुजे तोखे उहा ज़माने खे ख़बर हुजे कि लॻो केरु हुजे बसि पोइ हींअर मारवड़नि वांगुरु चवंदा हुजनि मथे में तूं लॻो हुजे घाटे में हा हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो जी जी साईं हा बा जी जी न केरु कहिड़े शहर खां भाउ साईं ज़ाकिर हुसैन उन्हनि मटियारे खां ज़ाकिर हुसैन उन्हनि मटियारियुनि खां साईं मटियारियुनि वारा था ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो त सही आहे ख़ैर ख़ैर मटियारी शहर में पासे ओसे में पासे हुसे साईं पासे ओसे अदायो मटियारियुनि जो माओ अञा मशहूर हुजे या बसि हाणे बिल्कुलु बिल्कुलु माओ आइस्क्रीम मशहूरु इहा मट वारी कुल्फी बि जी 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 बिल्कुलु बिल्कुलु इहो पाखन माओ त वठी पार्सल कंदो हुजे भाऊ इंशाल्लाह इंशाल्लाह नी इंशाल्लाह
हाय ऐं हिकिड़ी कुल्फी मटारी बि मोकिलियो रामण चूसी ना 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 फकीर बस फकीर बुद्धि मटियारी जे कुल्फी कहिड़ो खाई कुल्फी छॾियो। एसी ताईं पुॼंदी हुजे ॻरी वेंदी हुजे बाक़ी छा ॻाल्हि ॿुधंदई जेको हुजे न बस सवाद मिलियो ॿियो अबा ख़ैर हुजे पहिरियों दफ़ो फोन कई हुजे कुर्ब हलो कुल्फी ऐं इहो माए हो जो चयो बुधे- हुजेई न न भाऊ इहो माओ कुल्फी न खपंदी हुजे ॿीहर वरी फोन कॉल ज़रूर कंदो हुजे यकदम खणी भॼी वियो हुजे पाड़- हा दिलि त माण्हू वॾी कंदो हुजे न पाड़ पटी मर्द माण्हू हुजे अरे हे छा ॻाल्हाईंदो हुजे पाड़ पटी मर्द माण्हू हुजे मुंहिंजी जे पाड़ पटनी हुजे बाक़ी तूं हिते बीहंदो हुजे ऐं हींअर वारीअ ते बीठो हुजां जे दरिया में पाणी न हुजे ॿियो हाणे छा कयूं? वारीअ में तूं कहिड़ो थूअर हुजे बस हींअर थी थुअर जियां विया हुजूं हाणे घर में वेठा हुजूं जेका घर में आई हुजे उहा बि चवंदी हुजे तूं मूंखे हाणे मथे घर में न वेहंदो हुजे बाक़ी छा कंदो हुजे नियर हणी घर जो करे छॾियो हुजे वरी मथां चवंदी हुजे त हाणे मां मथे नीर तोखे ख़बर हुजे कंहिंखे हणबी हुजे बस नियर इहे मोहबत जा नियर हुजनि जॾहिं हा, मोहबत जा हा पोइ सियाणो हुजे हा सियाणो हुजे हा न सियाणो हाणे आउं को सियाणो हुजां हिते वेही गुज़ार तूं भॼंदो हुजां हिते वेही ॾऊं रबे तॾींदो हुजां बाक़ी हिते छा? वायूं गज़ल वॾो ॻाईंदो हुजां जामण हुजे होशियार मां अकाबर न न अकाबर पिया हुजनि ॾाह पिया हुजनि अञा चवंदा हुजनि त असां बि उन्हनि खां सिखूं न सोणा त ट्रूह बि हुजनि पर पट में पिया हुजनि माना असां तूं सम्झो बि ईअं हुजे असां इन मसलो माना तूं पाण खे सुहिणो सम्झी न पर ट्रो हुजे ट्रूह मसल पिया हुजूं हा तूं त ॾिस हा हे छा? त ॾिस हा सही हुजे शुक्र हुजे मालिक साईं जहिड़ो बि जोड़ियो हुजे शुक्र करूं उन मालिक जो हर हाल में शुक्र करूं कंडन वारी वल हुजे जेका मथां अचे न जेको बचाए करे माण्हू हथ करे हीअं करे तूं उहा हुजे इहे त सुठो हुजे न हर भरू को तकड़ न करे ॻाल्हाईंदो हुजे हा हा त हाणे तूं जल्दी करे यको तूं बि मोकल ते हुजई मां छा जल्दी कंदी हुजां सोटी तयारु कंदी हुजां न को अॼु को थोरो सयूं वयूं खाधियूं हुजनि मिठो हलवो इहो हलो यो मुझे इहो। पाण रगोया हुरखुर लगी पई हुजे थोड़ी कारी चांहि सलेमानी थोड़ी काढ़ी नहीं पर थोड़ी कड़क कंदी हुजी इन खे कड़क वठंदी हुजे निड़ीअ खे ॾाही तूं वञी इहो त देगड़ीअ खे तड़को कोसो पाणी करे थोरी पती जरा विझी लाहींदी हुजांसि हा इहो त करे ईंदी हुजी हा इहो कंदा हुजे हा। बाक़ी गले में इहो जहिड़ो खर लगी पई हुजे हा तूं बि अहिड़ो तेल विझी इहो ठाहींदी हुजी तेल हुजे किथे जो विधो हुजे महांगाई अहिड़ी लगी इहो इहो गेहूं विझी त में गेहूं जरो विधो हुजे विझो हुजे वञी हित वतो हुजे इहे ॿी ॿ चिमचियूं विधियूं हुजनि तो वारियूं ॿ चिमचियूं बसि मुख ठाहिणो पची हुजे हाण प्यालो पोइ बसि हा हलो हेलो सलाम अलैकुम कामिल बाबा वालेकुम सलाम सब खैर बाबा केर कड़े शहर खां काका हमारे लॻ गुलजार खलीद मां रामू में ॻाल्हायां कहिड़े शहर खां हमारे शहर गुलजार खलीद लॻ सामारे खां ॿियो खैर हुजे ठीक हुजो चङा भला अलाह जो शुक्र करम ईद जो मुबारक हुजनि तोखे अती मिलींदे खैर मुबारकूं खैर तव्हांखे मुबारकूं बि मुबारकूं हुजनि पूरे घर समेत ऐं डायरेक्टर साहब मुबारक हुजनि अब उनखे बि ॾेई छॾियूं हुजनि सभिनी खे ॾेई छॾियूं हुजनि जेके बि सभु इहे दूरबीनियुनि ते इहे सिस्टम खे हलाईंदा हुजनि उन सभिनी खे ॾेई छॾियूं हुजनि सभिनी खे हा ईद मुबारक काका ओ काका जी जी भला हे कीअं महरान टीवी रामू राधा जा रंग कीअं लॻंदा हुजनि पहिरियों दफ़ो फोन कॉल कई हुजे पहिरीं दफ़ो कोन अचे चाल कंदो विया पर तमामु सुठो पहिरें बि लॻो कई हुजे काका मूंखे अॼु आवाज़ ईअं लॻे मूं चयो काके पहिरियों दफ़ा थी सघे हा बि इंसान हुजां का ॻाल्हि ईअं निकिरी वई हुजे ॿिन्ही प्रोग्राम तमामु सुठो लॻंदो तमामु सुठो लॻे थो वाह वाह महिरबानी सभिनी खे सलाम लख थोरा कुर्ब मोहबतूं आवाजूं आओ ओ कुर्ब वारी कई कचहरी सा मिठा विसरे नथी कुर्ब वारी कई कचहरी सा मिठा विसरे नथी केतिरा विसरंदी हुजे न विसरंदी हुजे कुर्ब त हमेशा माण्हू खे यादि हुजे कुर्ब वारी इहा हुजे का दरिया जे कंधीअ ते जेके वेही कचहरियूं कयूं हुजनि हाणे उहे रंग हुजनि तूं सवेर चंदी हुई त मां हाणे त वरी जेको हुजे छा करे माण्हू कचहरी
वीचारी वारी वका कंदी हुजे। जो इहो कलाम मां वरी ॻायां तूं त हिकिड़ो मुंहिंजी ॻाल्हि कहे न हीअं निपूड़े हिते अचे रखंदी हुजे त बस मां कड़ो निपोड़ो हुजे तुंहिंजी ॻाल्हि हुजे कड़ो रली हुजे कलाम कड़ो असुर कपिड़े जो वॻो हुजे निपोड़े छॾो हुजे मूं मां कलाम ॻायां त ईअं उनखे ईअं ॾिसंदी हुजे त रामण कहिड़े पासे कहिड़नि रंगनि में जेको ॿोलींदो हुजे एॾो ॿोलींदो चतवणो हुजे ॿोलींदो हुजे हाय रामण जूं मिठियूं मिठियूं ॿोलियूं ॿुधंदी हुजे ॻाल्हि तुंहिंजी बि अहिड़ी हुजे हा ज़ाहिरिया ॻाल्हि तुंहिंजी बि अहिड़ी हुजे जो पतंग हीअं उॾारे उॾारे बसि विच मां कटे छॾिबो हुजे ज़ाहिरिया हाणे रॻो खपनि जो मोर हुजे तूं त मुंहिंजे लाइ बसि ईअं हुजी तोते लाइ जहिड़ी सिरण हुजी सिरण हा चवंदी हुजे त हाणे हाणे वक़्तु तूं पाण खे तोतो सम्झी ॿोलियूं ॿोलियां ॻाईंदो हुजां हेरस खिलंदी हुजी कीअं सो अब हाणे हिकिड़ो वरी कलाम हुजे अव्हांखे ॾेखारींदा हुजूं अॼु वरी फौज़िया सुमरो जो कलाम को लॻंदो हुजेसि त हाय हाय सो इहो फौज़िया सुमरो जो कलाम ॾिसंदा हुजो हींअर भला किथे पियो गुज़र भला किथे पियो गुज़ारी ॾिसण महांगो थी वए सो इहो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं हुजनि उहे बि ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं आव विंदे चवनी वेह ईंदे चवनी आव विंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में ऐं रामू राधा जा रंग यकीन राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे चवंदा हुजनि त माण्हू जी ॻाल्हि दुनिया में ॻणिबी हुजे ऐं अव्हां जेके सुठो कंदा हुजो त उहा ॻाल्हि बि दुनिया में ज़रूरु ॻणिबी हुजे ऐं सुठे अमल जी वाखाण देरि सां थींदी हुजे असां वटि कूड़ जेको हुजे उहो काहिजी पियो हुजे ऐं जिते कूड़ माना कुल हिते चढ़ो वेठो हा कूड़ सम्झो त झुमर पाईंदो हुजे सच जेको हुजे उहो असां वटि इहो हुजे सो हक़ीक़त पसंदि जेके माण्हू हुजनि जेके सच ते हलंदा हुजनि जेका सच हर कम में जेको हुजे सचाई लाज़मी हुजे तॾहिं त वञी कामयाबी मिलंदी हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते ईद मुबारक वालेकुम सलाम नमस्कार हुजे अदा हैदर छा हाल हुजे ख़ुशि हुजे अल्हम्दुलिल्लाह अॼु तव्हां कुझु जो बि सभु ख़ैर आहे त रामू तव्हांजा कहिड़ा हाल हुजनि सभु ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ॾे ख़ैर हुजे तबियतूं ॿाहिरि हुजनि बिल्कुलु सही हुजे अल्हम्दुलिल्लाह ख़ैरियत लॻी पई हुजे ईद ख़ैर सां कई हुजे अदा जीअं थी ईद ख़ैर सां कई हुजे ईद ख़ैर सां कईसीं ईद नमाज़ पढ़ी ख़ैर सां हलिया वियासीं हिंगलाज मां कल्ह मोटी आया आहियूं हा को सयूं को सीरो को ओ हिंगलाज वियो हुजे न भागा पोते कोन खादी हुजे छा हिंगलाज मां तोरे सयूं इहो कूड़े हणंदो हुजे घरां न मोकिलियूं त वरी हिंगलाज मां हिन खां सयूं बाबा उते महिमान थी वियो हुजे न खाधी हुजे न उते वो अदा हैदर अदा बुरजस्तो हाल वाल ॾींदो हुजे यार तूं हरू भरे वे ॻाल्हि पूरी ॿुधी ॻाल्हि को जवाब ॾींदो हुजो अदा हिंगलाज चवनि त न खपे ॾाढो शौक़ु आहे सन दीवाननि जा मंदर शाह अब्दुल लतीफ़ साहिब जी टुबी थी खां पोइ अब्दुल्ला शाह जी दरगाह हुआ घुमीसी पोइ आयासीं विंदुर में सुठा बाग हुआ बस दिलि बाग बहार थी वई माना हिंगलाज घुमी आयो हुजे जी अदा घुमे वियासीं भाउ कूड़ त न हणंदो हुजे न जी अॼु न अरे ख़बर न हुजे माना ख़बर न हुजे अदा हैदर भट्टी वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम चवंदो हुजे कुर्ब वारनि खे सलाम ॾींदो हुजे माना कणक मां पैसो कमायो हुजे हाणे त को घुमंदो हुजे कणक जरे ॾिस किथे हुजे जरे किथे घर में न कवे हणंदा ईंदो हुजे हिकिड़ा माण्हू ईअं हुजनि जेके सैलानी हुजनि पिया घुमंदा फिरंदा हुजनि रामण वांगे थोरे हुजनि जो घर में वेठो हुजे रावण जे खीसे में जो हीअ नाग बैठो हुजे त पोइ राधुल जो कहिड़ो ॾोह हुजे नांग न हुजे या बला जेका घर में वेठी हुजे हा त घुमंदो हुजे न चवंदा हुजनि की हुजे नाणो त घुमलाड़ काणो हा बाक़ी हाणे नाणो कढंदो ई न हुजे पोइ त हिते घर में ई बैठो हुजे न हाणे हीअं वञा त वञा पाणनि ॾे वञा मिटनि ॾे वञा हेॾे वेंदो हुजे हा हाणे तोखे यादि आया हुजनि हा मुंहिंजा विसरी विया हुजनि पैसो खपंदो हुजे पैसो पैसा फेक तमाशा देख
पाड़ पट्टी तुम्हारी गाल बि हिकिड़े लम्हे हिकिड़ी ॿिए लम्हे ॿी वरी ॻाल्हि पाड़ पट्टी ईअं माना हिकिड़े वरी छा हुजे काथां सिखो हुजे पाड़ पट्टी मूं चयो हिकिड़े लम्हे हिकिड़ी ॻाल्हि कंदी हुजे ॿिए लम्हे इज़त कहिड़ी कई हुजे इज़त हिकिड़ी कहिड़ी कई हुजे इज़त चयो हुजे वञा पाण नोटा हा हाणे विया जन राधल विसरी वई हुजे जग जहान छॾे वई हुजे हाणे हिन ई त भला रे हर माण्हू खे पंहिंजे घर में पंहिंजे बचड़नि सां रहण खपंदो हुजे हा हाणे बाक़ी ॾींहं जेके हुजनि माण्हू घुमे फिरे हाणे ई त भला रे माण्हू पंहिंजे घर में पंहिंजनि सां गॾु हुजे हाणे ॿ थांवा हुजनि हाणे बचड़ा किथां हुजनि जो प्यार ठड़कंदा हुजनि ॻाल्हि ईअं हिकिड़ी चइबो ॻाल्हि हुजे ईअं ई चइबो हुजे हल बचड़ो रामण हुजे हाणे वॾड़ो बि हुजे नंढड़ो बि हुजे बचड़ो बि हुजे तोखे त कुझु थींदो ई न हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां अदा छाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार सब खैर आहे दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह तबियतूं बि बहार आहिनि हा सभु ख़ैर हुजे जो हाल पेश पिरिया नाल हा तव्हांजी तबियत सही आहे तव्हां ठीकु आहियो अदा सभु ख़ैर केरु लॻो लॻो पियो पियो हुजे अदा तव्हां ठीकु ठाक हुजो हा सभु खैर तव्हांजी राधा ठीकु आहियो तबियत सही आहे तबियत बि सही लॻी पई हुजे का नई का ताज़ी कीअं वक़्तु गुज़रियो हुजे वक़्तु अलाह जी महिरबानी आहे सुठो गुज़रे पियो कीअं अदा इहे ॾींहं गुज़रिया हुजनि कीअं ॾिठो हुजे मारोड़नि खे झांगीड़नि खे कीअं ॾिसंदा हुजो हा बसि तव्हां इहो ॿुधायो था झांगीड़ियुनि मारोड़नि जे बारे में ऐं असां बि अखियुनि सां ॾिसूं पिया जेको तव्हां कुझु बयानु कयो था शुरू में ॿुधायो हा उहो ॾुखड़ा त आहिनि माण्हुनि खे ॾुखड़ा त आहिनि ॾिसनि पिया हा सो मारवाड़नि जा ॾुख असांजा पंहिंजा ॾुख हुजनि इन जे करे इहा ॻाल्हि त गणत में आणींदा हुजूं ॻाल्हि कंदा बि हुजूं पर चवंदा हुजूं त भाई इन्हनि ॾुखनि में बि जीअणु खपंदो हुजे हौसले सां अॻिते वधणु खपंदो हुजे बिल्कुलु बिल्कुलु हौसले सां ई त इंसान जेको आहे न अॻिते वधंदो हौसलो विञाए वेंदो त पोइ कुझु कोन हासिल थींदो असुल ॻाल्हि इहा हुजे न ॿियो बचड़ा ठीकु हुजनि सभु ख़ैर हुजे हा ॿियो सभु खेल अधी राति आहे जेको आहे सो मयारूं पई तो खेॾे तो ईद ते अलाए ख़रीदारी कोन कराई अलाए छा अबा हे ॾिसंदे त ईद अहिड़ी कई हुजेसि जो वञी कुझु छा ॼण हुजे खाए ई त पंहिंजे घर में कई हुजे तव्हां सां गॾु कई हुजे हा हिन ईद ते ख़ुशि लॻी पई हुजे हा ॾिसूं पंहिंजे ख़र्च ते ख़ुशि हुजे कहिड़ो हिन ॾिना हुजे आहे हा बा हलो हा हा जी जी अदा ॿियो त ख़ैर हुजे न मां चयो मौसम कीअं हुजे अवां ॾे गर्मी सर्दी फसल कीअं चवंदा हा मौसम गरम थी वई आहे ॾींहुं गरम आहे हींअर माना झोला गरम हवा लॻे पई हा कणकूं थ्रेशरनि में हलनि पयूं निकिरनि पयूं गौणनि जी पोखाई हले पई वाह 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 इहो थींदो हुजे इहो सुवारी सिंध जा इहे रंग हमेशह निर्वार हुजनि मालिक साईं बरकतूं विझी ॾींदो हुजे सभिनी मारवाड़नि सांगीड़नि खे पंहिंजे फसल में पंहिंजे लाबारे में पंहिंजे कणक में इन्हनि सभिनी में बरकतूं विझंदो बाक़ी जेके दरिया पासे जूं ॻाल्हियूं पिया ॿुधूं इन्हनि जी परेशानी आहे पाणीअ जी बसि पोइ इहो सभिनी जो ॾुख इहो ई गॾियल ॾुख गॾियल हुजे वॾी महिरबानी लख थोरा सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि अवांजूं जो हर वक़्तु हर लम्हे तव्हां जेको हुजे मेहरान टीवीअ सां गॾु हुजो राम राधा खे ॾिसंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो कुर्ब मोहबतूं अवांजूं मां चवंदो हुजां त ईद सुठी कई हुजे त भला हरू भर को पोइ चवंदो हुजां त तूं कहो तूं हाणे पोइ छा हाणे पोइ ईद भली न कई हुजे तूं हाणे पाड़ पट्टी न हुजी वात पट्टी हुजी हा हा वात पट्टी माना वात पट्टी बि हुजां पाड़ पट्टी बि हुजां इहे सभु शयूं ममे हुजनि तूं त सोन मिसल हुजी सोन बसि हेठि कंद करे जीअंदा हुजऊं छा तोखे चवंदो हुजां हाणे मां चवां भई ईदड़ी सुठी गुज़री हुजे माना मुंहिंजी घर वारी अदा पंहिंजे ख़र्च ते हाणे तूं पंहिंजे ख़र्च हिते बचाए टको न हुजे वरी चवंदी हुजे इहो त सॼो रामण कयो हुजे राधुल पंहिंजा वॻा
पंहिंजा मेकअप, पंहिंजूं जुतूं, पंहिंजूं चूड़ियूं, सभु कुझु पंहिंजो पाण वरितो हुजे। ओ जॾहिं जॾहिं तोखे घर जो वॾो कयो हुजे, वॾी कयो हुजे त तूं इहो ज़रा ज़रा गॾु करे वठंदी हुजी त हिन में कहिड़ो छा तो चइजे? मूंखे ॾिना हुजनि, इहो मेकअप खपायो हुजे, मूं सीज़न कमाई हुजे, न तो लाबारा कया हुजनि, तो फुटियूं चूंडियूं हुजनि, तो फुटियूं न कुंडियूं चूंडी जी चूंडियूं हुजे, रंग कारो थींदो हुजे, चरिया ॼट, पाड़- अकुल हींअर तो खब न हुजे। पाड़ पटी कंहिं ॻाल्हि में ईंदी न हुजे, तूं वॾो ओ असुल चूड़ियूं खपायूं हुजनि, मेकअप खपायो हुजे, कपिड़ो खपायो हुजे, हे सॼो रमज़ान जो महीनो मूं पंहिंजी सीज़न कमाई हुजे। हाणे बस कंदी हुजे, छो? वॾो न असुल कमु कयो हुजे हिते तुंहिंजी असल बेइज़ती ख़राब थींदी बेइज़ती हुजे। का। असां चवंदा हुजूं त भली बुख भरम जी सलम वञे सान, ओ हीअ तायो फिरी ई गिरी। चवंदो हुजी, हूंदे सूंदे बि बुख जो हुजे त पोइ अब हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं, सो हिकिड़ो भलो कलाम हुजे, अॼु जेको हुजे वरी थोरो जलाल चांडे खे पोइ वारो ॾींदा हुजूं, सो जलाल चांडे हिकिड़ो भलो कलाम हुजे, अवां सभिनी जे नाम हुजे, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं। अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदो हुजां अवां खे, अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भली कार हुजे, नमस्कार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत थी विया हुजूं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कड़े शहर खां? अब्बास साले प्रोग्राम आया पिंडी का। सालिह पिंडीअ खां। अदा छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चङा भला? जी जी बाबा शुक्र दुआ सब खेल लगो पिया। ईद जो मुबारक हुजनि तव्हांखे। बाबा ख़ैर मुबारकूं, अव्हांखे बि तव्हांखे मुबारक। बि लख लख मुबारकूं हुजनि। खेर मुबारकूं तव्हांखे मुबारकूं हुजनि। भला ईद पिंडीअ में कई हुजे छा? जी अब्बा पिंडी में ईद कई अब्बा। हा, उते नौकरीअ ते हुजी या उते रहंदो हुजी? जी जी अब्बा नौकरी है अब्बा। वाह 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 वाह, हा, नौकरीअ सांगे माण्हू वेंदो हुजे, ईद बि थींदी हुजे, सो ॾाढो सुठो। उहा कहिड़े शहर सां तालुक़ु हुजे? अब्बा असांजो तालुक़ु आहे मटियारी खां। वाह 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 वाह, पर हे सफ़ा वेझो लॻो पियो हुजे, हिते बि पियो? जी 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 बिल्कुलु वेझो लॻो पियो। असांजा दोस्त सभु तव्हांखे ॾिसनि पिया, उस्ताद शाहिद, उस्ताद अलादीन ऐं उस्ताद अलिया। इहे छा जा उस्ताद हुजनि, कहिड़ी किरत करी? बाबा ये असांजा हिते कारीगर आहिनि उस्ताद असांजा। कारीगर हुजनि, पर इहो कमु कार किरत कहिड़ी करो जे इहे उस्ताद हुजनि त? अब्बा ये असां हिते पिंडीअ में बेकरीअ ते कमु कंदा आहियूं, केक ठाहींदा आहियूं। वाह 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 वाह, न भली भली ॻाल्हि आहे। माना इहो कमु पोइ इहो हुनुर कहिड़ो बि हुजे, कमु मेहनत मज़दूरीअ में कोई बि न हुजे, दुनिया में वञी तव्हां मेहनत कंदा हुजो ऐं मेहनत कस असांखे वणंदा हुजनि, मेहनत कस सिंध महिनत जी जो सूं। फल बि मिलंदो हुजे माण्हू खे। जी जी अब्बा जी बिल्कुलु बिल्कुलु। बाक़ी हाणे जेका वांदा वेही खटूं छिननि, उहो बि कम जो न हुजे। जी 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 असीं खटूं कोन बसि छिनूं न, असीं कमकार करियूं न न, भलो 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 हुजे। केतिरे अरसे खां पिंडीअ में हुजे? अब्बा काफ़ी अरसे खां पिंडीअ में तक़रीबन को 5 साल खनि थी विया आहिनि। वाह वाह, भलो भलो हुजे। पर उते बि पोइ महिरान टीवी खे इन प्रोग्रामनि खे ॾिसंदो हुजे माना? जी अब्बा असां सिंध खे यादि कंदा रहंदा आहियूं, तव्हांजा प्रोग्राम ॾिसंदा रहंदा आहियूं। भला उते जा इहे उस्ताद सभु जेके हुजनि, उस्तादानो बि सलाम दई साॾे। ठीकु आहे सर, ठीकु ठीकु, ओके। सभिनी खे सलाम, वॾी वॾी महिरबानी। महिरबानी, सभिनीनि खे सलाम, मोहबतूं आवाजूं। किथे किथे वेही तव्हां राम राधा खे ॾिसंदा हुजो, इहे कुर्ब अवां जा मोहबतूं असां पंहिंजे हीअं में संडे रखूं। हा, सो इहे मारवाड़ा जेके हुजनि या पंहिंजे धरती जा माण्हू किथे बि हुजनि, ॻोल्हे पंहिंजे माण्हू खे, पंहिंजे ॿोलीअ खे, ॿोली एॾी मिठी हुजे, ॿोली सां मोहबत, सिंधूअ सां मोहबत। असां वटि त ॾिसो हिकिड़ी फोन कॉल। हलो, हा रमन खैरियत खुश? हा, सभु ख़ैर। अदा केरु कहिड़े शहर खां? अदा चङो भलो, केरु कहिड़े शहर खां? बलोचिस्तान सोपत पर कपड़े से ॻाल्हायां थो। शौकत कहिड़े शहर खां? अदा
अलिया कोसो बलूचिस्तान सोदपुर खां। बलोचिस्तान खां भाउ मुंहिंजो बलोचिस्तान वारो भली करे आया हुजो, ख़ुशि हुजो, चङा भला। हा चङा भला ख़ुशि अमन ख़ैरियत टैक। ख़ैर लॻो पियो। तव्हांजे सभु ख़ैर हुजे, ॿार बच्चा बनी ॿारो सभु बड़ लॻा पिया हुजो। खैर खैरियत अमन शुक्र अल्लाह पाक जो एहसान। प्रोग्राम ॾिसंदा हुजो, कीअं लॻंदो हुजे, मेहरान टीवी खे ॾिसंदा हुजो। भलो प्रोग्राम बिल्कुलु असांजो फेवरेट प्रोग्राम आहे। आओ बा। हा हा वाह 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 वाह, फसल कीअं? जनाब जो प्रोग्राम ॿुधायो। बसि जलाल इहो ॾिठो हुजे, हाणे हाणे अञा मसइलो हुजे। हा ठीकु आहे। वॾी महिरबानी हुजे, सभिनी खे कुर्ब सलाम। कुर्ब सॼे बलोचिस्तान खे राम राधा जे तरफ़ां खोड़ तरह सलाम ॾींदा हुजो। हा बचड़नि खे, भाइरनि खे, भेनरुनि खे, अदड़नि खे, सभिनी खे सिक भरियो सलाम। सॼे वेढ़े खे। आओ बा। सो मेहनत में ई अज़मत हुजे, मेहनत वारा माण्हू जेके हुजनि उहे मणियादार हुजनि, उन्हनि वटि सुठी ॻाल्हि हुजे, उन्हनि खे सुठी ॻाल्हि वधाइण जो उनखे ख़बर हुजे त महिनत कीअं कबी हुजे, महिनत में कहिड़ो फल हुजे, औलाद खे सेखारींदा हुजनि, दोस्तनि खे सुठी सोबत धारींदा हुजनि। सो इहो महिनत जो कमाल हुजे। हलो महिनत कस त भलो हुजे न। हलो बा, केरु कहिड़े शहर खां? अदा ज़हीर ख़ासि करे बसर जमाली मोरिंगा। अदा ज़हीर ख़ुशि, चङो भलो, ॿियो ख़ैर हुजे? प्यार अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? ख़ैर हुजे, वापार कीअं हलंदो हुजे? शुक्र आहे सुञाण अथई यार। अलाए मतां सम्झे दादा, रामण ॾेह जा माण्हू न सुञाणींदो हुजे। हा यार सलाम भई गाली। ईअं सलाम जी कीअं, ईअं चवंदो हुजे त इहे सिंध जा माण्हू हुजनि जेके पेर बि सुञाणींदा हुजनि, कूड़ खे सच खे। परखींदा हुजनि। हाओ पर खुआ के भई था। हा सभु ख़ैर हुजे, ख़ुशि चाक चङा भला हुजो। अल्हम्दुलिल्लाह भेण, तव्हां ॿुधायो प्यार? प्यार लॻा पिया जो आवाज़ दुआ हुजनि। हे रुमाल बि वठी वो दा जी हे रुमाल बि वठी रखियो हुजे, हथ मिलाए ॾोकड़ ॻाल्हाइण वारी हे हिन लाइ ख़ासि रुमाल वरितो हुजे, पर तूं बि पंहिंजे अहिड़े अलाए कहिड़े कबाड़े में काबू लॻो पियो हुजी जो कुझु को हाल ई न ॾींदो हुजी। न हाल यार हुकम अॼु तूं शुरू थियो नी वरी हाणे गॾु ऐं तो था मूंसां गॾु हुजी ऐं रमज़ान जे करे मोकल ई पीढ़ीअ ते अलॻि वेंदो हुजे, वरी मूंसां गॾु हुजे। वाह अरे फोन ते त तोसां गॾु हुजे न, बाक़ी पीढ़ी त तोखे वठी वेंदो हुई छा? वो दा जी जी यार असांजो माई भाॼी जो कम ॿुधरा भत्ता छोकिरनि जो। हा भत्ता छोकिरनि जो त माई भाॼीअ जो लाॾो ॿुधाईंदो हुजे। वॾी महिरबानी अदा, वॾी महिरबानी। हा वॾी महिरबानी। घोट जो नालो त खणण त छा चवंदो हुजे पाण पीढ़ी ते हुजे, वरी मूंसां गॾु हुजे, बाक़ी छा तोखे वठी वेंदो हुजे? ओ पाड़ पटी अञा घोट जो नालो खणंदो हुजे, तूं ॻाल्हि अञा अहिड़ी कई हुजे। नालो पर चवंदो हुजे, ख़बर हुजे, हाणे नाला वाला सभु हिते ई हुजे। चवंदो हुजे मां तोसां गॾु हुजां, पाण पीढ़ीअ ते वेंदो हुजे ठलो रामण पीढ़ीअ ते तोखे वठी वेंदो हुजे छा? हलो कलाम ते वेंदा। उते वॾो ढोर न खपंदो हुजे। हा न न ढोर कोन खपंदा। मां हो हुजा वापार सिखंदो हुजां, तूं हाणे वापार सिखंदो हुजे, घर में ल भेटा थे कोन वापार छा ते कंदो हुजे? वापार सुको वापार परियां ॾिसां वायसां कीअं कंदा हुजनि, ईअं वञी ट्रप ॾेई हर भर को नुक़सान कंदो ॾिसी वाइसी अगरि वरे गुज़रिया हुजनि, लॻो चई ॾिसां वाइसा हाली त घर में ॾिसी वाइसी अगरि वरे गुज़री विया हुजनि, हाणे वञी वक़्त बि पुॼाणी ते पहुतो हुजे। घर में घणेई बेकाट ॿुधा हुजनि, हाणे वञी को उन में पीढ़ीअ में ॿुधण खपंदा हुजनि, बसि पोइ हाणे इन लाइ तयारी कंदो हुजे। तयारियूं कंदो हुजे, तूं रगो तयारियुनि में हुजे। सो हिते घणेई बेकाट ॿुधा हुजनि, हाणे उते वरी ॾिसूं त पोइ भा कीअं भला कीअं। असांजा बेकाट हुजनि। अब हे पहरू केतिरे जो बा हिते पर भली लॻे मच, हाणे तो वारो इहो मच हाणे बरंदो ई न हुजे, न बरंदो हुजे, न काठियूं न कुझु, हाणे दूहो बि कोन उथंदो तो वारो मच। अहिड़ो दूहो थींदो हुजे, हा। वरी दूहे में मिर्च विझंदी हुजे, पोइ त ख़बर पवंदी हुजे नाथूं जॾहिं सड़ंदियूं हुजनि। हल पाड़ पटी एतिरो ई सोचींदी हुजी त हे अहिड़ी सोटी हणंदी हुजे कि यादि कंदो हुजे। छो ॿियो घड़ी घड़ी पाड़ पटी लक्षण ॻाल्हाईंदो हुजे।
हाणे इहो जेको ॻाल्हायो लक्षण न हुजे ॿियो इहो पाण पटी हुजे तूं कहिड़ो मटियार वई हुजे तां गुल पटे रामण खे ईअं हणंदी हुजे त हिते गुल छटिया हिते गुल छटिया रामण ते गुल छटींदी गुल हुजे छटण पियो के हिते माण्हू छटींदो हुजे हाणे हिन ते गुल छटूं हा न न तूं गुल न तूं वाह कदे हुजे बस इहो राधो लई गॾु हुजे न खोड़ हुजे हा चवंदा हुजनि बसि इहे कंडाई मथे में हुजनि हल ठीकु हुजे पर हाणे वरी कलाम ते हलंदा हुजूं अधु चयो हुजे त जीजी माई भागी हा माई भागी जेको लाॾो भेनर मुंहिंजा हुजनि हयाती अला सो इहो लाॾो ॾिसंदा हुजो भेनर मुंहिंजा हुजनि हयातीअ दुआ हुजे हिन में सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं भलीकार चवंदो हुजां जॾहिं सुवारी सिंध ते हेड़ा आलाप सरतियूं अवी त वञोड़ी वञोला मोहजोड़ी पेच पुनल सां मोहजोड़ी पेच लकन सां सो धरतीअ जा जेके माण्हू हुजनि सुवारी सिंध जा माण्हू हुजनि न उहे चवंदा त हींअर सुख न आहे को हाय हाय हींअर सुख वारी ॻाल्हि ई न हुजे जेके सुख कंदा हुजनि सुख चवंदा हुजनि गर्मी हुजे उहे सभु अवां वेंदियूं हुजो अवां सभु वञो मूसी हले साजा जीव मिठो न करे अंदर जनी अध ऐं बेटा साईं चए त अंदर जनी अध डूंगर से डोरींदियूं सरतियूं अवी वञोड़ी वञोला मोहजोड़ी पेच पुनल सां सो जंहिंजो पेच हुजे न धरतीअ सां जंहिंजो पेच हुजे सिंधूअ सां उहे कीअं सुबुह ऐं सांझीअ चुप करे वेहंदा हुजनि आधी मांधी राति हे क्षमादान क्षमाऊं ॿारे निकिरी पवंदा हुजनि हाय क्षमा ॿारींदे शब हाय क्षमा ॿारींदे ही सुवारी सिंध जा माण्हू जरा निकिरी पवंदा हुजनि पंहिंजे सिंधूअ जी ॻाल्हि कंदा हुजनि त सच पुछो त गाट भरिजी ईंदो हुजे त इन्हनि खे आऊं कहिड़ी ॻाल्हि चवां इन्हनि लाइ कहिड़ा लफ़्ज़ चवंदो हुजां इन्हनि जी कहिड़ी ॻाल्हि ॻणींदो हुजां इन्हनि जी कहिड़ी ॻाल्हि जी ॻणत कंदो हुजां इन्हनि जी वाखाण किथे वञी कंदो हुजां सो जेके जो असांजो हाल हुजे अव्हां जी वाखाण लाइ भेटाई साईं जा जेके बि चयल बैत हुजनि जेके वायूं हुजनि काफियूं हुजनि उहे सभु अव्हां जे नाव कंदा हुजूं हितां अव्हां जी ॻाल्हि ॻाईंदा हुजूं दुनिया ताईं अव्हां जी ॻाल्हि वेंदी हुजे त अव्हीं के कमाल जा माण्हू हुजो जेके पंहिंजे वण टिण कंडी कांडेरे लय लाइ पखी पखण लाइ जीवत लाइ पंहिंजे मारवड़नि लाइ कोशिशूं वठंदा हुजो त इहे सुखिया हुजनि इहे सरा हुजनि इन्हनि खे कोसो वाह न लॻे इहे कॾहिं बि इन्हनि जा चेहरा न मुरझाइबा हुजनि सिंधूअ जी सीर जेका हुजे इहा न कॾहिं मुरझाइबी हुजे जीजल सिंध जी सीर कॾहिं न मुरझाइबी हुजे सो इन लाइ अव्हां जो जेको कदम हुजे उहो सारा जोगो हुजे जुग जुग अव्हां जीअंदा हुजो हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केर करे सर अबा खैर 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 पियो जे दा तव्हां ठीक हुजो शुक्र अल्हम्दुलिल्लाह ये करे रत तेरे भाई खान गांगरे अबा केड़े शहर का भाई खान गांगरे रत तेरे भरसा रत तेरे भरसा ॿियो खैर हुजे ठीक हुजो अदाई शमन मिराई को गानो मारो ॿुधाए को सुठो को हा शमन मिराई जरूर ॿुधाए ॿियो खैर हुजे वरी महिरबानी हुजे जिलारी निकरी वई हुजे तू वरी अदा खैर हुजे तूं वरी ॻोठ खां पंध ईंदी हुजे या जो हाणे अची अञा पहुती हुजे वरी चयो हुजे भले रामण जेको हुजे पंहिंजे दिल जी बाह कढंदो कहिड़ी बाह हिते करो मां कहिड़ा कर दिल जो हाल अहवाल ॾिनो हुजे पंहिंजे दिल जो ख़्याल इज़हार कयो हुजे मां हिते कहिड़ो वेही असले चवंदो हुजे करतब कंदो हुजां ॾेखारींदो हुजां जो हाणे बाल करतब थींदा हुजनि हाणे ॿियो हाणे करतबनि जो टेम ई वियो हुजे हाणे हिकिड़ो ई करतब जेको कयो हुजे सो ई उन में रामण माना इहो सम्झ त हिते रखंदो हुजे हिते ॿेड़ी ॿुधी माना हिकिड़े ई करतब में सुबुह खां शाम थी वई हुजे सुबुह खां वठी शाम ताईं छा ज़िंदगी सम्झंदो हुजे हा माना ज़िंदगी हाणे वेही लोड़ हाय हाय सो इहा ॻाल्हि बि ज़रूरु कंदा त न्याणियूं सियाणियूं मूं ॻाल्हि इहा घणी हुजे त हींअर न्याणियूं सियाणियूं बचड़ा पोड़ा वॾा पका सभु जेके हुजनि
हिकिड़ी ॻाल्हि में ऐं बेटाई वारी सिंध जी ॻाल्हि हुजे हाय हाय सोन बराबरि सगड़ा मूंखे ॿाहुनि ॿधूं मारवी वारी सिंध नज़र ईंदी हुजे त मारवड़नि लाइ माना आता हुजनि पंहिंजे धरती पंहिंजे दरिया भाषा जे लाइ आता हुजनि त अॻे माण्हुनि में इहा ॻाल्हि न हुजे हर को पंहिंजी में लॻो पियो हुजे पर हाणे असांखे इन ॻाल्हि जी ख़ुशी थी हुजे कि न्याणियूं सियाणियूं अधियूं भेनरूं नंढड़ा बालकड़ा पोड़ा पक्का जेके बि हुजनि पोइ उहे भील हुजे कोली हुजे सिख हुजे पोइ मुस्लमान हुजनि जेके बि हुजनि बागड़ी हुजनि सभु जेको हुजनि हिकु थी बीठा हुजूं पंहिंजे दरिया बादशाह जी ॻाल्हि हुजे ज़ात पात खां मथां थी बीठा हुजो इन करे सभु हिकु हुजनि असुल त इहो हुजे न हलो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां दा सर राज पियो ॻाल्हायां जिला खैरपुर में तहसील कोटड़ी जी शहर वॾा बोज़ार वाह वाह वॾा बोज़दार खां साईं फोन कयो हुजे वॾी महिरबानी ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो सर ख़ुशि आहियूं सफ़ा ठीकु ठाक ईद मुबारक खैर मुबारक अव्हांखे बि मुबारक हुजे वरी ईंदड़ ईद जी बि अॻुवाट में मुबारक हुजे अव्हांखे खैर मुबारक बाबा तव्हांखे मुबारक बाबा सभिनी घर वारनि खे ईद मुबारक चवंदो हुजे अदा खैर मुबारक बाबा अबा हे कीअं रंग लॻंदा हुजनि अॼु फोन कॉल करे शामिल थिया हुजो मेहरान टीवी जा रामुरादा जा रंग कीअं लॻंदा हुजनि जी जी सर ॾाढो भलो तव्हांजो प्रोग्राम आहे सर हाउ बा हा बाबा तक़रीबन असां मां आर्मी में आहियां ईंदो आहे छुटीअ में त पोइ तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो ॾाढो वणंदो आहे वाह वाह माना नौकिरी बि कंदो हुजी वरी असांजो हाल अहवाल बि वठंदो हुजी असांखे ॾिसंदो बि हुजे माना इहे त इहो सोच वारो माण्हू हुजी यार जी 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 साईं पर सिंधी ॿोली आहे न सर चार आहे न छा कयूं अवां खंडरू खीर लाइणो इहा जेको ॿोलीअ सां मोहबत पंहिंजनि माण्हुनि सां मोहबत पंहिंजनि किरदारनि सां मोहबत न असुल माण्हू ॾाहा माण्हू इहे हुजनि असल किरदार इहो हुजे हाउ जी 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 पंहिंजनि जी साराह बि के माणिक मोती कंदा हुजनि जी 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 ऐं हर हमेशह पंहिंजनि जी साराह हलाइण असां सभिनी जो फर्ज़ हुजे हाउ वाह जी 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 अदा ॿियो ख़ैर हुजे ईद ते मोकल ते आया हुजो जी जी साईं ईद ते मोकल वाह वाह अवां बचड़नि सां ईद कई हुजे असांखे फोन कॉल कई हुजे मूंखे सच पुछो त ॾाढो सुठो लॻो हुजे ऐं तारीख़ी माग खां फोन कई हुजेव ऐं हिन प्रोग्राम खे मेहरान टीवी खे ॾिसी करे साराह बि कई हुजे सो अवां ते असांखे नाज़ हुजे भाउ जी 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 लख थोरा वॾी महिरबानी लख कुर्ब थोरा हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि अव्हां जूं इहे हुजनि जेके नौजवान हुजनि जेके माना पंहिंजे ॿोलीअ सां पंहिंजे धरतीअ सां पंहिंजे माण्हुनि सां अॼु जे दौर में पंहिंजनि जी वाखाण करण बि ज़रूरी हुजे ज़रूरी पंहिंजनि जी पहचान सार संभाल लहन वाखाण न कंदा हुजनि त पोइ को ॿाहिरियां को विलेत मां ईंदो हुजे छा केर मूंखे त हींअर सच पुछी एॾो गर्व थींदो हुजे त न्याणियूं सियाणियूं बचड़ा वेंदा हुजनि त उन्हनि में वरी जेके हिक ॿिए सां मिलंदा हुजनि मथे ते हथ रखी भेनरूं उते हीअं करे हथ ॾेई वरी दरिया पासा जी ॻाल्हि ॻणींदियूं हुजनि वरी हीअं कारंड खणी हीअं ॾेखारींदियूं हुजनि मुंहिंजूं त अखियूं जेके हुजनि सम्झ त अव्हांखे ॾिसी करे सच पुछो त ख़ुशीअ में बि हुजे न उहो असांजी अधनि भेनरुनि हा वंट सभिनी खे सभिनी खे अव्हांखे वंट हुजे त पंहिंजे ॻोठ में वाहण वस्तीअ में फसलनि मां ॾिसंदा हुजो त वाटरनि मां हलो हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अकरम खान फिराम गुरेलो लाड़काने खां अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला अल्हम्दुलिल्लाह तव्हां ईद मुबारक सबका पहिरियां ख़ैर मुबारक अव्हांखे मुबारकूं हुजनि ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो अव्हां फोन कॉल कई हुजे लख थोरा मुबारक ॾिनी हुजे लख थोरा बचड़ा ठीकु हुजनि घर वारा ठीकु हुजनि अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे तव्हांखे ईद मुबारक ईद मुबारक तव्हांखे बि ईद मुबारक हुजे बचड़नि खे घर वारनि खे सभिनीनि खे ईद मुबारक खैर मुबारक वॾी महिरबानी लख थोरा तव्हांजा अदा अदा कीअं हे मेहरान टीवी ऐं हिन कखां घर जा रंगड़ा कीअं लॻंदा हुजनि तमामु बहितरीन वाह वाह इहे अव्हां जा कुर्ब हुजनि अदा जी 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 अदा जी जी
तमामु बहितरीनु शइ तमामु दिलचस्पी सां ॾिसणो आहे तव्हां आराम ईंदी आहे वाह 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 अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि हुजे जेका अव्हांखे वणंदी हुजे तमामु बहितरीनु शो लॻंदो आहे कथाऊं घर ॾिसी न पुराणा ईअं सम्झ यादियूं असांखे उजागर कयो अथई वाह वाह वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम लख ऐं थोरा पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो हा सो सभिनी जो ख्यालु कंदा हुजो मां हिते ॻाल्हि खुटी वई हुजे पर इहा चांहि सलेमानी न ठही हुजे हाणे लॻी थो हली चांहि पीअंदा हुजूं ओ पाड़ पहिरें चलिया असांखे पंहिंजनि माण्हुनि जी उणतुण हुजे हींअर असांखां सच पुॼे खाधो पीतो ई विसरी वियो हुजे वो कारे मां सलेमानी बि कमज़ोर थी वई हुजां हा, फकीर बि ईअं थी वियो हुजे हा थोरो थोरो मिड़ई फकीर थी वियो हुजे कमज़ोर थोरो थोरो सो तूं इहो सलेमानी चांहि ठाहींदी हुजी बाबा हितां पाण वांदा थींदा हुजूं पोइ चांहि लॻी थो वेही पीअंदा हुजूं चांहि कोन विहण जो वक़्तु हाणे न हुजई वेहंदो केरु हुजे हा। असां होई बीठा हुजूं हाणे माई हो हुजई बैत भिटाइजो जीअं त सदायती सब का बुख न बासे का वाह वाह सदायती सब का बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जाए ए मूसी हले सा जा जी मिठो ई न थींदो हुजे जा जीव मिठो ई न करे सो हा। अॼु जेको हुजे जा हाणे जेको वक़्तु हुजे कहिड़ी बि गर्मी हुजे पर पंहिंजे जीअ खे माण्हू मिठो न कंदो हुजे हा जीव हा, कुझु तकलीफ़ बि ॾिसंदो हुजे कुझु पंध बि कंदो हुजे सो हाणे वेंदे वेंदे हिकिड़ो सुहिणो कलाम हुजे सो सभिनी अव्हां जे नाव कंदो हुजां त जे हाउ न हारी कोहार हल सो इहो ॾिसंदा हुजो असांखे ऐं ॾींदा हुजो असांखे ॾींदा इजाज़त हुजो इजाज़त अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजो ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे नवां रंग खणी नयूं ॻाल्हियूं खणी रामू ऐं राधा सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा सॾ में सॾ हुजे मेरान टीवी ऐं रामू राधा जा सभई रंग अवां सां गॾु हुजे जाॾे पेर हुजे ताले खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअ लतीफ़ ये लतीफ़ जी बोली धणीअ जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे ऐं जे हाउ न हारी कोई हारली अवां सभिनी जे नाव हाणे तूं देगड़ी चाढ़ींदी हुजे त पोइ वरी सुभाणे मुलाक़ात कंदा जो धणी निगहबान हुजे